साईं हिकिड़ो दोस्त असांजो उनजो वाल साहब गुज़ारे वियो पर जहिड़ो त उन पीउ जो क़दुरु कोन कंदा जंहिंमहिल मरी जो वियो त पोइ ईअं पिया कूकू करन रड़ियूं या से ओ अब्बा सदा घर खाली किती नहीं ओ अब्बा या से सो वरी उनारो ॾाॾो जेको उनजो पीउ जेको उहो जो वेठो जो वरी उनजे पुट खे पियो चवे पंहिंजे पोटे खे अरे चुप कर मुटे पीउ जे जहिड़ा हा त उनजी इज़त न पियो करे मर ॼे त रड़िया बेटी कंदे ओ बा असांजा घर खाली किती वेंदे असांजा सभु कुझु चाती वेंदे ओ बा वरी पीउ जो क़दुरु कयो हाणे रोइयो ई रंभू पिया था कयो जहिड़े जो क़दुरु कोन कयो हाणे मुंहं ते कूकू ई रड़ियूं पिया था कयो त उथी मुर्दो उन्हनि खे चवणु लॻो अरे जहिड़ो हम त सोता पिया हणो मरी वियो आहे त कूकू ई रंभू था कयो ओ बा असांजा घर खाली किती वेंदई ओ बा वॾी मुंहिंजी इज़त कंदा ओ बा तोसां घर खाली किती वेंदा अलाह जान छुड़ाई तोसां जो बणा ना